सिंध असेंबली में गडियल मुखालिफ़ धुर पारां सूबाई हुकूमत मथां सख़्त तनक़ीद कंदे चयो आहे त बजट में अवाम जे भले लाइ का बि स्कीम न ॾिनी वई आहे। पीटीआई जे पार्लिमानी अॻवान हलीम आदिल शेख जो चवणु हो त वॾे वज़ीर जी तक़रीर हारायल जुआरीअ जी दांह लॻी रही आहे। हुन चयो त सिंध हुकूमत माकड़ लाइ मिलियल 60 करोड़ रुपया हड़प करे वई। संदसि चवणो त सकाफ़त ऐं टूरिज़म खे कनासरे सिस्टम तबाह करे छॾियो आहे। हलीम आदिल शेख चयो त सिंध में 16 अरब रुपयनि जी कणक कुआ खाई विया। आरओ प्लांट्स में थियल करप्शन जो भी हिसाब ॾिनो वञे। 16 अरब की गंदम सिंध में तुम्हारे चूहे खा गए। पिछले साल 5 अरब की सब्सिडी दी, इस साल 11 अरब की सब्सिडी दे रहे हो। तुम्हारे महकमा खजाना 80 अरब का मकरूज है, लेकिन आपने तहजीब को भी, हजारों साल पुरानी तहजीब को भी अपनी चोरी डकैती के चक्कर में कुर्बान कर दिया। ये कनासरो सिस्टम ने मोहनजोदाड़ो, भंबोर, उमरकोट, गोरख, इसके अंदर अरबों रुपए की करप्शन की। जीडीए जे पार्लिमानी अॻवान हसनैन मिर्ज़ा जो चवणो हो त हिक तरफ़ सिंध हुकूमत चवे थी त वटनि मुलाज़िमनि खे पघारूं ॾियण लाइ पैसा कोन आहिनि ऐं ॿिए तरफ़ सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि में इज़ाफ़ो कयो वियो, जेका ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। संदसि चवणो हो त बदीन वासी पाणीअ लाइ परेशान आहिनि। हिकु हफ़्ते ते पाणी न मिलियो त पोइ दमादम मस्त कयो वेंदो। संदसि चवणो हो त इजलास दौरान मेंबरनि ते ज़ाती हमला कया विया। जब आपके पास अपने मुलाजमीन को तनख्वाह देने के पैसे नहीं हैं, तो फिर आपने इसी बजट में 10% तनख्वाहें बढ़ाकर कौन सी आवाम को बेवकूफ़ करना चाह रहे हो? हमारे हक पामाल करके आप मजबूर कर रहे हो कि हम आकर जोरी ज़बरदस्ती हम आपसे अपने हक छीन कर लें। आज भी मेरे बदीन ज़िले की आवाम सरापा एहतजाज है निंदों में। आज भी मेरे बदीन शहर वासियों, मेरे सिंध वासियों ने धरना लगाया अपने बुनियादी पीने के पानी के हक के लिए। मैं आपको बताना चाह रहा हूँ, 1 हफ्ते का आपके पास टाइम है। उन मौके ते मुखालिफ़ धुर जे अॻवान फिरदौस शमीम नक़वी साहिफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त मुराद अली शाह हाणे अयार अली शाह बणिजी वियो आहे। सूबाई वज़ीर आज़म खे क़ाइदे क़िलत चवनि था त पोइ असां बि आसिफ़ ज़रदारी जो नालो क़ाइदे ज़िल्लत रखूं था। मैंने आपको ये बात कह के साबित कर रहा हूँ, इसीलिए मैं अब इनको वजीर आला नहीं अय्यार आला कहूँगा। संदसि चवणो त के इलेक्ट्रिक पंहिंजी चाल सुधारे शहरियुनि खे बिजली फराहम करे, ॿी सूरत में संदन घेरो तंग कयो वेंदो। कैमरामैन अली रज़ा ज़ैदी सां गॾु हकीम सेठार, सिंध टीवी न्यूज़, कराची।